ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 26 में ॾिठो त भगवान श्री कृष्ण उद्धव जी के राजा परूरवा जी कथा ॿुधाइनि था कि कहिड़ी रीत हू उर्वशी अप्सरा सां काम विलास जे चक्कर में यानी कि काम भाव सबबा पंहिंजे ज़िंदगीअ जो घणो ई वक़्तु ज़ाया करे थो, ऐं आख़िर में कहिड़ी रीत भगवान जी कृपा थियण सां उनजे अंदर में ज्ञान उत्पन्न थियो। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 27 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे उद्धव के श्री कृष्ण भगवान जो पूजा वगैरह जी रीत ॿुधाइण। प्यारा भक्तों, उद्धव जी श्री कृष्ण भगवान के वेनती कन था त हे दीनानाथ, ब्रह्मचारी ऐं वानप्रस्थन जो धर्म जोग तप वगैरह इहे त सभु कठिन आहिनि, ऐं तव्हां जी पूजा खां सवाइ बदन पवित्र नथो थिए। ब्रह्मा जी, देव ऋषि नारद, गुरु बृहस्पति ऐं व्यास देव जी वेद ऐं शास्त्र में घणियूं ई तजवीज़ूं लिखियूं आहिनि। सो दया करे पंहिंजी पूजा जी रीत जंहिं जे करण सां संसारी जीव भवसागर पार लंघे वञनि था, सा वर्णन करियो। इहो ॿुधी श्री कृष्ण चयो त हे उद्धव, मुंहिंजी पूजा जो अंत कोन्हे, पर मां उन जो थोरो हाल तोखे ॿुधायां थो। हिकिड़ी मुंहिंजी पूजा जी रीत वेद में, ॿी शास्त्र में लिखियलु आहे। माण्हूअ खे घुरिजे त सुबुह जो उथी मुंहिंजी ऐं पंहिंजे गुरूअ जे चरणनि जो ध्यानु करे वरी ॾिसा ॾंदण स्नान संध्या तर्पण ऐं जप करण खां वांदो थी मुंहिंजे सुरगुण रूप जी पूजा करणु घुरिजे। मुंहिंजूं 8 मूर्तियूं हिन तरह सां त हिकिड़ी पत्थर, ॿी काठ, टी सोन, चौथी चांदी, 5 पितल, 6 टामे, 7 ज़मीन ते समाद वग़ैरह ऐं 8 मिटीअ जी मूर्त ठाहे पूजा ऐं ध्यानु करे। उन्हनि खां सवाइ रतन कागज़ बुत या शीशे जी तस्वीर कढी जीअं थी सघे तीअं मुंहिंजी पूजा करणु वाजिबु आहे। 2 क़िस्मनि जी मूर्त मुंहिंजी थिए थी, हिकिड़ी चल मूर्त ऐं ॿी अचल मूर्त। ठाकुर जी मूर्त जा सिंघासन तां खणी स्नान कराहे वरी सिंघासन ते विहारे पूॼिजे थी, तंहिंखे चल मूर्त सम्झणु घुरिजे। ऐं ॿी जा मूर्त ठाकुर द्वारे शिवालय ऐं ॿियनि मंदरनि में स्थापित थियल आहे, उहा वरी खणी नथी सघिजे, सा अचल मूर्त सम्झणु घुरिजे। चल ऐं अचल ॿिन्ही मूर्तनि खे स्नान कराए चंदन लॻाए पोइ गहना ऐं कपिड़ा पहिराए वास धूप गुलनि जी माला ऐं तुलसीअ जो ॾल चाढ़े इत्र लॻाइण ऐं आरसी ॾेखारणु वग़ैरह। तस्वीर जी मूर्त खे स्नान न कराए कपिड़े सां उघणु घुरिजे, तंहिंखां पोइ उन जी पूजा कजे। पृथ्वीअ ते चबूतरो वग़ैरह ठाहे उन में पहिरियां ई मुंहिंजो ध्यानु करे विधीअ सां पूॼणु घुरिजे। जेकॾहिं को मानसी पूजा करणु चाहे सो पंहिंजे मन में मुंहिंजे रूप जो ध्यानु करे, जीअं मूर्त खे पूॼिजे थो तीअं वास धूप सां ध्यान में पूजा करे।
मुंहिंजी पूजा करण वक़्तु सुदर्शन चक्र, गदा, पदम, पंजजन्य शंख, कर्क धनुष ऐं बाण, हल ऐं मोसल मुंहिंजनि हथियारनि ऐं बैजंती माला, नंद ऐं सुनंद, पुण्य ऐं सील ऐं सुशील, गुरुड़ ऐं विशिक ऐं सेन, सांब ऐं नवनि पारखदनि, दुर्गा देवी, गणेश, वेद व्यास, इंद्र ऐं ॿियनि देवताउनि जो ध्यानु करणु घुरिजे। खाधे जूं जेके शयूं खेसि प्यारियूं हुजनि से ठाकुर जीअ खे भोग लॻाए। जेकॾहिं सभिनी क़िस्मनि जो हर रोज़ु भोजन तयारु न थी सघे त उन कोट ऐं ॿिए प्रभ जे ॾींहुं ज़रूरु 36 क़िस्मनि जा भोजन ठाकुर जीअ जे भोग लॻाइण वास्ते ठाहिणु घुरिजनि। जेको माण्हू हर रोज़ु मिटीअ जी मूर्त ठाहे पूॼा करे तंहिंखे आवाहन ऐं विसर्जन जो मंत्र ज़रूरु पढ़णु घुरिजे। ठाकुर पूॼण वारे खे इहो मंत्र पढ़णु न घुरिजे। होम करण वारे खे अग्नीअ में मुंहिंजो ध्यानु लॻाइणु, जल ऐं सूरज खे बि मुंहिंजो रूप सम्झणु वाजिबु आहे। पूॼा करण वक़्तु मुंहिंजे चरणनि में मन लॻाए रही ऐं पूॼा करे साष्टांग दंडवत करे ठाकुर जीअ खे हथ जोड़े चवे त हे महाप्रभु, मां तुंहिंजी शरण पवां थो, मूंखे पंहिंजो दास ॼाणी उद्धार करियो। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह हर रोज़ पूॼा करे चरणा अमृत वठी ठाकुर जीअ वारो प्रसाद भोजन करे ऐं विष्णु सहस्र नाम जो पाठ करे मुंहिंजी कथा ऐं लीला ॿुधे ऐं भॼन ऐं सुमरण करण में राति ॾींहुं लीन रहे। जंहिंखे परमेश्वर ॾिनो हुजे सो ठाकुर जे मंदर जे ख़र्च वास्ते शहर ॻोठ में जागीरूं बख़्शे बाग़ ठाराहे, जंहिं करे चङी तरह ठाकुर जी पूॼा थी सघे। घणनि ई क़िस्मनि जा ख़ुशबूदार गुल उन ते चाढ़ण में अचनि, पर उन बाग़ ऐं शहर जे विकिरण या बारे वठण जी इच्छा न करे। हे उद्धव, मां भक्ति ऐं प्रीत जी वाट सां जेतिरो फ़क़ति जल चाढ़ण सां ख़ुशि थियां थो, ओतिरो भक्तीअ बिना करोड़ रुपये हरी मंदिर वग़ैरह ठाराइण सां ऐं दान करण सां बि ख़ुशि नथो थियां। यानी के भाव लाज़मी आहे। जेको माण्हू सचे मन सां हर रोज़ अहिड़ी तरह जी पूॼा करे थो, तंहिं वटि हर रोज़ हर वक़्तु हर पल अरिड़हं ई सिद्धियूं हाज़िर रहनि थियूं। जेतिरो फल पूॼा करण ऐं देवताउनि जे आस्थाननि ठाराइण वारनि खे थो मिले, ओतिरो पुण्य उन खे बि मिले थो। जेके माण्हू पूॼा करण ऐं देव आस्थान ठाराइण जी सलाह न ॾेई उन कम में मदद नथो करे, ऐं जेको माण्हू पंहिंजी या ॿिए जे ॾिनल ज़मीन ब्राह्मण या देव आस्थान खे बख़्शीश कयल ज़बरदस्ती खसे थो, उहो 60,000 वरियनि ताईं कीरो थी विष्ठा में रहे थो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 28 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।